बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों, असी मसनवी रूमी शरीफ पढ़ी रहा हुआसीं। तक़रीबन अरिड़हं किसा थी चुका। अरिड़हों किसो हुयो ख़लीफ़े जो लैला खां सुवाल ऐं उन जो जवाबु। हाणे 19 रहनुमा जी ताबेदारीअ जी तरगीब। साये यज़दा बूद बंदे खुदा, मुर्दे ई आलमो ज़िंदा खुदा। यानी अलाह जो बानो, अलाह जो पाशो हूंदो आहे, उहो हिन दुनिया लाइ मुअल आहे, पर ख़ुदा लाइ ज़िंदा हूंदो आहे। शक शुबे खां सवाइ उन जो वञी दामन झल। तव्हां त आख़िरत जी मुसीबत खां छुटी वञी। क़ुरान मजीद में मद ज़िल फरमायो वियो आहे। बुज़ुर्ग रूमी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाए थो त उन आयत जे टुकरे में फरमायो वियो आहे त ए नबी, छा तूं पंहिंजे रब ॾांहुं नथो ॾिसी जो उन कहिड़ीअ तरह पाछे खे डिघो कयो आहे। बुज़ुर्ग रूमी रहमतुल्लाह तआला अलैह चवे थो त उन पाछे मां शेख कामिल जे वजूद ॾांहुं इशारो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सितारे जी उलूहियत खां इनकार कंदे फरमायो हो त ला उहिब्बुल आफिलीन, आउं लही वञण वारे खे नथो पसंदि करियां। उन मां मुराद नापाइदार ऐं गैर जटादार दुनिया जा तालुकात आहिनि। पाछे जे ज़रिए सिज हासिल करणो अथई त शम्स तबरेज़ीअ जो दामन झल। जेकॾहिं जशन ऐं ख़ुशीअ जो तोखे रस्तो मालूम न आहे त ज़ियाउल हक़ हिसामुद्दीन खां पुछी वठ। तूं उन हसद खे शैतानी विसविसो सम्झ, छाकाणि त शैतान खे हसद पैदा करण में गुलू यानी वॾी ॼाण आहे। शैतान हज़रत आदम अलैहिस्सलाम जो क़द्र ऐं मर्तबो ॾिसी हसद कयो ऐं चवणु लॻो त आदम अलैहिस्सलाम मिटीअ मां ठहियो आहे ऐं मां बाहि मां ठहियो आहियां। उन हसद जो इज़हार कयई त हमेशह जे लाइ सआदत खां महरूम थी वियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे हुकुम थियो त बैतुल्लाह खे बुतनि खां पाक करियो। उन जी माना किब्र, वॾाई ऐं हसद वारी बि आहे। बाज़ पखियुनि में अशरफ आहे। कांग यानी कांव गंदियूं शयूं खाईंदड़ आहे, पर हसद जे करे बादशाही बाज़ कांग बणिजी वेंदो आहे। जॾहिं इंसानु रियाज़त ऐं मुजाहिदा कंदो आहे तॾहिं उहे नफ़्सानी ऐब ज़ाइल थी वेंदा आहिनि। खासाने ख़ुदा जे पेरनि जी मिटी थी वञ ऐं हसद ते मिटी विझ।